नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध जे दौरे ते निकितल पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदो कंदकोट पहुची वियो। कारकुननि पारां शानदार आजियां कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दरड़ी संदराणी MPA मीर आबिद खान संदराणी सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर पहुची पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA सलीम जान मज़ारी सां बि भाउ जे लाॾाणे ते उज़रख़्वाही कंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध जे दौरे ते निकितल पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदो कंदकोट पहुची वियो। कारकुननि पारां शानदार आजियां कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दरड़ी संदराणी MPA मीर आबिद खान संदराणी सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर पहुची पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA सलीम जान मज़ारी सां बि भाउ जे लाॾाणे ते उज़रख़्वाही कंदो।